लाड़काणो रिपोर्ट अहमद मुश्तबा जतोई। लाड़काणो ऑल आतिफ होटल दोदई रोड ते चांडियन ऐं ॾहाड़ियुनि में जहिड़ो जदीद हथियारनि सां हिक ॿिए मथां फायरिंग। इलाइक़े में माण्हू घरनि ताईं महदूद। पुलिस अमलदार समेत 3 ॼणा क़तल थी विया आहिनि, जिन में इमरान ॾहाणी, ASI सैयद सुल्तान शाह ऐं अली हसन चांडियो शामिल आहिनि। DSP बशीर अहमद शिर ज़ख़्मी। लाड़काणो ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि त ॿुधाए पियो वञे त वोट न ॾियण तां अली हसन ॾहाणी ऐं अली हसन चांडियो जे 2 धुरियुनि में हिक ॿिए मथां फायरिंग कई वई आहे, जंहिंमें पुलिस मोबाइल में गश्त कंदड़ ASI सुल्तान शाह शहीद थी पियो। लाड़काणे पुलिस जो वधीक चवणु हो त वाक़े वारे हंधि पुलिस नफ़री पहुची फायरिंग बंदि कराई आहे। ॿियनि ज़ख़्मियुनि जी सुञाणप जे नतीजे में DSP बशीर शिर, हिक पुलिस एहलकार ऐं ॾहाणी धुर जा 4 ॼणा मसूद गफ़ार, इरफान, एतबार ॾहाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पहिरीं ॻाल्हि त मूंखे त हैरत थी थिए त शहर जे विच में एॾो वॾो वाक़ियो थियो आहे। इहो कंहिंखे न ॿाहिरि चइजे, पर कोई एतिरो कमज़ोर न आहे। असांजा हू बि ॿाहिरि आहिनि, पर इहे नाजाइज़ी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। राति आया आहिनि, भंज ड्रा कई अथनि, सुबुह अचे फायरिंग करे असांजो माण्हू शहीद करे आहिनि, पुलिस वारो शहीद कयो अथनि। त स्टेट ते मूंसां IG साहब सां बि ॻाल्हाइणु थियो आहे, साईं मुराद शाह सां ॻाल्हाइणु थियो आहे, मुंहिंजो DIG साहब सां ॻाल्हाइणु थियो आहे, नासिर आफ्ताब साहब सां। नासिर साहब मूंखे दिलजाए ॾिनी आहे त असां माण्हू बि वठंदासीं ऐं असां जेको आहे सो तव्हांजी जेका FIR आहे उहा बि हींअर स्टेट पाण थी करे FIR, छोकी हुननि जो ASI शहीद थियो आहे। हिकु मौक़े जी 2 FIRूं नथियूं थी सघनि। त असां स्टेट सां गॾु आहियूं, असां पुरअमन शहरी आहियूं। असांजी पुरअमनी इहा आहे त असां राति बि असां सां बेवाजिबी करे विया आहिनि, सुबुह जो बि अची विया, असांजा ॿाहिरि आहिनि, इहो न करणु खपे। न सियासी जहिड़ो सम्झे साईं, फ़िलहालु त असां हिनखे कुझु नथा चई सघूं। सियासी त आहे कोन, जिन सां अथनि जहिड़ो वेठा आहिनि, घर वञी उन्हनि सां विढ़नि न। असां चांडियन ॾोह कहिड़ो कयो आहे? इलेक्शन में मां त कोन बीठो हुउसि, या चांडा कोन बीठा। जे सियासत करणी अथनि, मौज़म साहब जो घर वलीद में आहे, साईं वारनि जो घर कहिड़ो फरीदाबाद आहे। हाणे हिक ॿिए खे बंदूकूं, हिननि ग़रीबनि जो ॾोह कयो आहे। जहिड़ो करणो अथनि पाण में कनि न, असांजो गुनाह कहिड़ो आहे? असांखे छो बेगुनाह असांजा विढ़िया आहिनि? असां हिन जी सख़्तु मज़म्मत कंदासीं, असां बर्दाश्त न कंदासीं। स्टेट फरियादी थींदी छा? हिकु सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे त हिकु केस, हिकु वाक़े जी 2 फरियादूं नथी थी सघनि। उन्हनि जो ASI शहीद थियो आहे, जो स्टेट फरियादी थींदी, असां गवाह शायदि थींदासीं। मतिलबु प्राइवेटली असांजा जेके हितां जा वाक़िया जिन सां थियो आहे, उहे उन्हनि सां गॾु मुतासिरीन जेके आहिनि, सो शायदि ई गवाह थींदा। पर मां वरी बि चवां थो, इन्हनि खे मुनासिबु न हो ईअं करणु। बिस्मिल्लाह रहमान रहीम। भाउ ही वाक़े जी शुरूआत राति जेका ॾहाणी बिरादरी हिन जे जिथे वेठा आहियूं हिते अची हमिलो कयूं, जेको सोशल मीडिया ते ख़ुदि उहे असांजे लिखी पढ़ी फैमिली आहे, चांडिया फैमिली, उन्हनि सोशल मीडिया ते बि रखियो ऐं उन जी क़ानूनी तौरु FIR दाख़िल थी। सुबुह जो 7 बजे जॾहिं पुलिस आई आहे जाइ वारदात ते, त वरी उन ते अटैक थियो, जंहिंमें हिकिड़ो ASI शहीद थियो आहे, जंहिंमें DSP ख़ुदि ज़ख़्मी आहे, जंहिंमें नौजवान असांजो चांडियो भाउ शहीद थियो आहे। त मां छा चवां, साईं वारनि खे या त ॾहाणी साहबान खे वॾो डरो आहे। राति अचे चांडियन जे घरनि ते फायरिंग करे, उन्हनि जा धकणी दिली थिया, तव्हां माण्हू मारियो। दांधली जो मतिलबु आहे माण्हू मारियो छा? पोइ मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, असां वेठा आहियूं, जंहिंखे वेहणो आहे भली अची विढ़े।